कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त मच्छर हिकु बाग़ में जमा थी मशवरो करणु लॻा त हवा असांखे ॾाढो तंग कयो आहे, ॾाढो सतायो आहे, असांखे हंधि हंधि रुलायो अथसि। हिकु हंधि रहणु नथी ॾिए, हिकु जॻह में टिकणु नथी ॾिए। असां जेकॾहिं ॿाहिरि निकिरी पाण में 5-7 मिड़ी रक़्स करियूं था या महफ़िल रखूं था त हीअ बेरहम हवा हिक ई झूटे सां असांखे अलॻि करे छॾे थी। आख़िर घणे बहस खां पोइ यकरा ही फ़ैसिलो कयूं त हलो त हली हज़रत सलेमान अलैहिस्सलाम वटि फ़रियाद करियूं था। उहो साहब पाण ई असांजो दाद कंदो। अलगर्ज़ मच्छर दरबार में हाज़िर थिया। जेको मंझंदि अकुल जो माहिर हुयो तंहिं चयो त हज़ूर पुरनूर, हवा जो ज़ुल्म असां सां हद खां वधीक थी वियो आहे। हिन असांखे ॾाढो तंग कयो आहे। अव्हांजे हथ वस आहे असांजे दुश्मननि खे बर्बादु कयो। मच्छरनि जी उहा ॻाल्हि हज़रत सलेमान अलैहिस्सलाम गौर सां ॿुधी ऐं फरमायो त मुंहिंजो इहो दस्तूर आहे त मुदई मुदा खे घुराए ॿिन्ही खे रूबरू कराए पोइ फ़ैसिलो कंदो आहियां। तंहिं करे तव्हां तरसो त हवा खे घुरायां, तव्हांजो फ़ैसिलो पोइ थो करियां। हज़रत सलेमान अलैहिस्सलाम हवा खे हुकुम ॾिनो त ए हवा, तूं जल्दी आ, मच्छरनि जी दवा जो जवाबु ॾे। हवा हुकुम ॿुधण सां अचणु शुरू कयो, हवा जो घुलणु ऐं मच्छरनि जो भॼणु। हज़रत सलेमान अलैहिस्सलाम चयो त ए मच्छरो बीहो, हवा सां कुझु त सवाल जवाब कयो त आऊं अव्हांजो फ़ैसिलो करियां। बसि एॾां हवा आई ऐं हेॾां असां हवा थियासीं। असांजा पेर हिन अॻियां खुपी नथा सघनि। उन्हीअ जी हस्ती असांजी नेस्ती आहे।